सेवण में नौजवान अदीब मीर हाजन मीर जी किताब की मुहूर्ती तकरीब को ठाई वही है। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, सिंधी अदबी संगत शाख सेवण पारां सेवण के नौजवान अदीब ऐं मुहक़िक़ मीर हाजन मीर जी किताब सेवण ते काहूं हमला ऐं हुकूमतूं बाबति सेवण प्रेस क्लब में हिते मुहूर्ती तकरीब ऐं रिहाण मुनक़िद कई वई आहे, जंहिंजी सदारत नाले वारे अदीब ऐं मुहक़िक़ इश्तियाक अंसारी ताज जोयो ऐं ॿियनि जेको सो अदीबनि शाइरनि हिन में भरपूर तरीक़े सां शिरकत कई आहे। छो त हिन में जेके शरीक जेके से दानिश्वर अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन मुहूर्ती तकरीब बाबति किताब बाबति उन्हनि जो छा चवणु आहे। तारीख़ हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंखे माण्हू बार बार लिखे, बार बार वरजाए ऐं बार बार उन ते ॻाल्हाए। इन लाइ जीअं इंग्लैंड जो मशहूरु राइटर आहे ऑस्कर वाइल्ड, उन जो बि इहो मक़ौलो आहे त तारीख़ खे बार बार लिखो। असांजे सेवण जे हवाले सां मीर हाजन मीर जेके बि सेवण जे हवाले सां असांखे तारीख़ जा हवाला मिलनि था, उहे सफ़रनामे में हुजनि, उहे कंहिंजे फारसीअ में हुजनि या अरबीअ में हुजनि, त उन लिहाज़ खां उनखे गॾु करे हिकिड़े हंधि असां कयूं। मौजूदा दौर में जेसीं ताईं अहमियत जो दारो मदार आहे त ही तारीख़ी किताब आहे ऐं तारीख़ी किताब जी पंहिंजे जाइ ते तमामु हिकिड़ी वॾी अहमियत थींदी आहे ऐं यकीनन मीर जो पोरियो जेको आहे उहो साराह जोॻो आहे। ही किताब बिल्कुल इलाही बेहतरीन किताब है, शानदार किताब है। असल में तारीख़ जो मौजू है न ॾाढो ख़ुश्क मौजू है, वो इन करे भी छो जो तारीख़ से हींअर दिलचस्पी रखण वारा घटिजी विया आहिनि ऐं कंहिंखे एतिरो टाइम न आहे। अॼुकल्ह जेको दौर है एडवांसमेंट जो दौर है, डिजिटलाइजेशन जो दौर है, तो उन में सभिनी वटि स्मार्टफोन्स अची विया आहिनि। पर मां इहो ज़रूरु चवंदसि त हिन किताब में सेवण जी जेका तारीख़ आहे न, सेवण शिव खां वठी शिवस्तान, पोइ वरी सेविस्तान खां थींदे सेवण ताईं जी सॼी तारीख़ हिन में मौजूदु आहे। न सिर्फ़ु तारीख़ मौजूदु आहे बल्कि सेवण में जेके पर्सनैलिटीज़ आहिनि, जीअं मीर हाजन मीर पाण बि उन्हनि मां हिकु आहे, छो जो ही पाण 10 किताबनि जा मुसनिफ़ आहिनि। इन्हनि 10 किताब लिखिया आहिनि, त अहिड़ा ॿिया केतिरा ई मुसनिफ़ हितां निकिता आहिनि, उभरिया आहिनि, जिन्हनि न सिर्फ़ु सेवण जो नालो रोशन कयो बल्कि समूरी सिंध में पंहिंजो नालो उजागर कयो अथनि। ही किताब हूअं त अॻु में बि काफ़ी किताब लिखिया विया आहिनि सेवण ते, पर ही किताब आउं सम्झंदुसि सभ खां वधीक मुफ़सिल ऐं सभ खां वधीक हिकिड़ो बहितर तरीक़े सां, हिकिड़ो तरतीब सां हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे। इवन किताब न आहे, हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे जंहिंखे मीर हाजन मीर तरतीब ॾिनो आहे। तहक़ीक़ जे मैदान में पेर पातो आहे। तहक़ीक़ जे हवाले सां सेवण तमामु आगाड़ो शहर आहे। मखदूम जाफ़र बूबकाई खां वठी बसरदीन सेवाणी ऐं हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी, जंहिं अबुल फज़ल फैज़ीअ ते किताब लिखियो, उनखां नंदीराम जेको आहे मीराणी सिंधड़ी किताब लिखियो, ऐं पोइ अॻिते फ़तेहुल्लाह सिद्दीकी इनसाइक्लोपीडिया ते किताब आंदो। त आउं सम्झांदो त पारसी तारीख़ुनि जो मुतालियो बि ज़रूरी आहे। किताब सेवण ते थियल काहूं हमला ऐं हुकूमतूं जी महूरत पिणु थी चुकी आहे ऐं इन किताब ते जेके तहक़ीक़ी मकाला जेके हींअर पढ़जनि पिया, तक़रीबन 8 जेके मकाला उन ते लिखी आया आहिनि मुहक़िक़, त उहे पढ़जनि पिया। माज़ी खां आशिना न थींदासीं त असां मुस्तक़बिल में को मक़ाम हासिल करे न सघंदासीं। जी नाज़रीन, तव्हां अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असांखे पंहिंजे माज़ीअ ते नज़र विझी मुस्तक़बिल ॾांहुं अॻिते वधिणो पवंदो। कैमरामैन अख़्तर सोलंगी सां गॾु ज़ुल्फ़कार सोलंगी, KTN न्यूज़ सेवण।